सुप्रीम कोर्ट पंहिंजे ग़लतियुनि जो अज़ालो कयो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बरतानिया बि ग़लतियुनि जो अज़ालो करे। इंट्रा पार्टी इलेक्शन न कराईंदड़ सियासी पार्टी चूंड निशान जे लाइ न हूंदी आहे। सियासी जमात इंट्रा पार्टी इलेक्शन न कराई। फ़ैसिले ते तव्हांजी तनक़ीद अजाई आहे। सुप्रीम कोर्ट बरतानवी हाई कमीशन खे ख़त लिखी छॾियो। रजिस्ट्रार तरफ़ां चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहिब जे हुकुम ते बरतानवी हाई कमीशन खे ख़त लिखियो वियो। इस्लामाबाद की मकामी अदालत में पीटीआई बानी संदसि घरवारी बुशरा बीबीअ जे इद्दत में निकाह केस में सज़ा ख़िलाफ़ अपीलन ते ॿुधणीअ खां पोइ पीटीआई बानी जे वकील जो बुशरा बीबीअ जे अॻूणे मुड़ुस ख़बर मानिका ते अदालत ॿाहिरियां हमलो, चमाटुनि ऐं मुकुनि जो वसकारो। दरख़्वास्त गुज़ार ख़बर मानिका सीसें जज ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। केस जी ॿुधणी कंदड़ जज केस ॿी अदालत मुंतक़िलीअ लाइ हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी छॾियो। पीटीआई बानी खे इसराइली लॉबी सपोर्ट करे रहियूं आहिनि। इसराइल संदसि गिरफ़्तारीअ ते काविड़जी पियो। पीटीआई बानी जा सावरा इसराइल में आहिनि ऐं ॿीहर चवंदो त पीटीआई बानी जी जंग कंहिं सियासी जमात सां न पर पाकिस्तान सां आहे। संदसि इरादा मुल्क लाइ सुठा न आहिनि। हू इक़्तिदार लाइ मुल्क खे दाअ ते लॻाइणु चाहे थो। मूं पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में पीटीआई बानीअ ते को बि इल्ज़ाम नाहे लॻायो। पीटीआई बानी जेकी ॻाल्हियूं पाण कयूं मूं उहे ॿुधायूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जीला मेमूर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पीटीआई बानीअ खे ट्विटर जी सहूलियत अडियाला जेल में मिलियल आहे। शेख मुजीब बाबति वीडियो पीटीआई बानीअ जे पंहिंजे अकाउंट तां शेयर कई वई। सिंध जे एक्साइज़ खाते तरफ़ां गाॾियुनि जी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन वारे जदीद निज़ाम जो इफ़्तिताह। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीला मेमूर पारां बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सिस्टम जो इफ़्तिताह। कराची जे सिविक सेंटर में मोटर रजिस्ट्रेशन विंग में गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन लाइ 20 काउंटर्स ठाहिया पिया। गाॾी मालिक ऑनलाइन टोकन हासिल करे सघंदा। शर्जीला मेमूर जो चवणु आहे त माण्हुनि खे सुठो माहौल फ़राहम करणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। सॼी सहूलियत बायोमेट्रिक निज़ाम सां जोड़ी वई आहे त जीअं जालसाज़ी रोके सघिजे। मोटर रजिस्ट्रेशन लाइ ऑनलाइन अपॉइंटमेंट मिली सघंदी। होम सर्विस शुरू कई वेंदी जंहिंजी फीस अदा करणी पवंदी। हिकु ई नंबर काफ़ी गाॾियुनि ते लॻाइणु वॾो गुनाह आहे। हुकूमत जे हिकु इदारे खे इश्तिहार सबबि स्टाफ जी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। नॉन कस्टम पेड गाॾियुनि लाइ कस्टम जो खातो एक्शन वठंदो आहे। फैंसी नंबर प्लेट वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कमु शुरू कयो वियो आहे। को बि शख़्स हिकु नंबर प्लेट खे ॿिनि गाॾियुनि ते लॻाईंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाॾियुनि खे रोड ते अचण जी इजाज़त न आहे। सिंध में कहर जी गर्मी। चकमाबाद ऐं दादूअ में पारो 51 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। सखर में भी गर्मीपद 50 सेंटीग्रेड रिकॉर्ड। हैदराबाद में 46, लाड़काने में गर्मीपद 48 सेंटीग्रेड रहियो। सिंध जे गादीअ वारे शहर में भी अॼु सिज बाहि वसाईंदो रहियो। कराची में मिलंदड़ सभ खां वॾी गर्मीपद 21 सेंटीग्रेड ताईं पहुची वई। मौसमियात खाते कराची में अॼु खां 3 ॾींहनि ताईं हीट व्यू जारी रहण जी अॻकथी करे छॾी। सन वेझो बि मासूम ॿाहिरि गर्मीअ जी सट न सहंदे फ़ौत थी विया। हैदराबाद में भी गर्मीअ विघे हिकु पुलिस एहलकार हयाती विञाए वेठो। सिंध जे समूरी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर वज़ीर आज़म खे ख़त लिखी छॾियो। वज़ीर आज़म खे सूबे जे यूनिवर्सिटी जा रोकियल फंड जारी करण जी अपील। ख़त में चयो वियो आहे त CCI फ़ैसिलो करे चुकी आहे त वफ़ाक़ी हुकूमत तरक़ियाती कमनि लाइ यूनिवर्सिटीज़ खे फंडिंग जारी कंदी, जंहिं ते अमल करायो वञे। सिंध जे यूनिवर्सिटी जा 13 अरब रुपयनि जा फंड रोकण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ समूरी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जो ऑनलाइन हंगामी इजलास। फंड बंदि करण ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार। ऐं सांगड़ पुलिस रामापीर ऐं झूलेलाल मंदर मां चोरी कंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। चोरी कयल सामान हथ। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ 4 रुकनी जांच कमेटी जोड़ी हुई, जंहिं कार्रवाई करे जवाबदारनि खे सामान सूदो गिरफ़्तार कयो आहे। SSP सांगड़ जो बयानु।